न ॾिनो, पर अहिड़ा माण्हू लाइटनि वाइटनि जा मोहताज न हूंदा आहिनि, पंहिंजी ॻाल्हि करे वियो। सो साईं जे इन लाइट वञण ते मूं साईं खे हिकिड़ो शेर बि ॿुधायो त कंहिं उर्दू वारे चयो त मुक़दर में जो सख़्ती थी वो मरकर बि न निकिली, कोदी जो क़बर तो पथरीली ज़मीन निकिली। साईं जे बारे में बिजली हली वई, पर साईं ॻाल्हि तमामु सुठी कई आहे, सॼी साईं जी ज़िंदगी बयानु कई आहे जेका हुन गॾु घारियूं आहिनि घड़ियूं। असुल ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त कंहिं दुनिया मां मोकिलाए वियल शख़्स सां जंहिं ज़िंदगीअ जा पल घारिया आहिनि उहो संदसि सारियूं संदसि यादगिरियूं आवाम ताईं आणे। साईं कमर कोहिस्तानी साहिबु असांजो तमामु प्यारो पहिरीं, असां जॾहिं पहिरियों हुनजो तेज़ीअती मेड़ाको ॾुख जे इज़ार जो रिथियो त किन दोस्तनि मूंखे फ़ोन जे वसीले ते रूबरू चयो त साईं तव्हां कंहिंजी था गॾिजाणी कयो, कंहिंखे था सारायो, कमर कोहिस्तानी में तव्हां छा ॾिठो आहे, हुन छा कयो आहे? मूं हुनखे अर्ज़ु कयो त मूं ज़िंदगीअ में जेतिरो पढ़ियो आहे, लिखियो आहे, ॾिठो आहे, ॿुधो आहे, खोड़ ख़ूबसूरत ॻाल्हियूं ज़िंदगीअ में इंसान जे साम्हूं अचनि थियूं, पर उन में सभ खां सुहिणो बोल जेको मूंखे मिलियो उहो हज़रत अली साईं करमल्ला वजह जो, जेको आउं हर दफ़े साईं जे गॾिजाणी में कोट कंदो आहियां ऐं सॼी ॻाल्हि जो ख़ुलासो हुन शेर में आहे। अली साईं फरमायो त मख जेका आहे उहा इंसान जे जिस्म मां सभ खां सॼे ख़ूबसूरत जिस्म मां जिते फट फुरड़ी गंद हूंदो उते वञी वेंदी आहे। सो मख मिसल जिन माण्हुनि जी नज़र आहे उहे माण्हू जो गंद ॻोल्हींदा आहिनि, उनजी चङाई खे कोन लेखींदा आहिनि। त हुन मूं हुनखे इहो चयो त तव्हां इहो था चओ त साईं कमर में ही ख़राबी, पर इहो ॿुधायो त कमर जी ख़ूबी बि का हुई या न हुई? माण्हू जी ज़ाती ज़िंदगी जे किरदार ते कॾहिं माण्हू नज़र न विझे, पर उन्हनि जा कमाल जेके आहिनि, हुन जेको पैगाम ॾिनो आहे, हुन जेको असांखे मवाद ॾिनो आहे, उन में बि कमियूं थी सघनि थियूं। या नथो चवां त को निसुरो नूर आहे साईं, पर असांजी कोहिस्तान जी धरतीअ ते हुन जे लेवल जो शाइर मौजूदा दौर जे अंदाज़ सां, हूअं त बबर फ़कीर कोहिस्तान जो तमामु वॾो शाइर, खमीसो ख़ान शहणू कोहिस्तान जो वॾो शाइर आहे, साईं मोहम्मद ज़मान ख़ान अमलाणी तमामु ख़ूबसूरत शाइर आहे कोहिस्तान जो, ॿिया बि कई शाइर हिन वक़्तु असांजा ई नौजवान शाइर तमामु सुठा शाइर आहिनि। पर उन वक़्त जे हिसाब सां साईं कमर कोहिस्तानी ऐं इहो बिना के वधा जे बिल्कुलु बेज़ड़ब चई सघां थो त तमामु वॾो शाइर, ऐं हुन पंहिंजी शाइरीअ में एॾा ख़ूबसूरत पैगाम ॾिना आहिनि असांखे। मूं हाणे मैसेज जे ज़रिए, नेट जे ज़रिए हाणे हुन ताईं उहा ॻाल्हि पहुती आहे या न, ख़ासकेली जमात जो जेको नुमाइंदो आहे उनखे साईं कमर कोहिस्तानी जो उहो शेर मोकिलियो जेको हुन चयो आहे त हाणे ख़ासकेली थियो होशियार। माना हूअं त कबीलाई तस्वर वसर इहे सुठा अमल न आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि खे सुठाईअ लाइ इस्तेमालु कजे, इन बहाने सां माण्हुनि खे गॾु कजे त पोइ सुठा आहिनि। कई चङनि माण्हुनि कबीलाई तस्वर सां, क़ौमी तस्वरनि सां, मुख़्तलिफ़ बहाननि सां माण्हुनि खे गॾु कयो आहे, माण्हुनि खे गॾु करे कंहिं सुठे मोड़ ते खणी आयो आहे। त साईं कमर कोहिस्तानी ॾिठो त भला ख़ासकेली जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि हूअं न ॿुधंदा त हीअं ॿुधायां त सुजाॻ थियो, नंढा वॾा पढ़ो इल्मु हुन जूं। असां जॾहिं साईं जो ही किताब तरतीब ॾिनो, हिन में को शक न आहे त हिन किताब खे इकठे करण में, ही मवाद असां ताईं पुॼाइण में साईं सरवर ख़ासकेली ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण जो तमामु वॾो किरदारु आहे। हिन में हिन जी तरतीब में तमामु वॾियूं हुन जूं मूंसां सहकार जूं घड़ियूं आहिनि जिनखे आउं कॾहिं विसारे नथो सघां। ख़ासि करे डॉक्टर सिरूमल लिनाणी साहिबु, हिन में असां सां माली सहायता वध में वधि कई, हुनखे विसारे नथो सघिजे। पर हिन किताब खे जॾहिं असां तरतीब ॾिनो ऐं हिन जी महूरत जी तक़रीब रखी त मूंखे अॼु तक़रीर ॾिठी कोन्हे करणी, सिर्फ़ु इहा ॻाल्हियूं करणियूं आहिनि त असां माण्हू नाक़दरा कहिड़ा आहिनि। कोहिस्तान जे धरतीअ ते हिकु कमी, छो त माण्हू पंहिंजूं कमियूं त ॾिसे न जॻाइनि सां गॾु, नाक़दरी वॾी आहे। असां जॾहिं हिन किताब जी महूरत जी तक़रीब रखी ऐं दावत ॾिनीसीं महिमाननि खे,
त हिन में केतिरो मवाद असांजे हवाले सां। उन दावत ते डॉक्टर साहब हुया, साईं डॉक्टर भवन मल भी हुया ऐं ॿिया दोस्त मौजूद हुया, पर असांजा महिमान न आया। उन खां पोइ उन मौक़े ते साईं कमर कोहिस्तानी जेके शख़्सियतनि जे बारे में शाइरी कई आहे, उन जा मुंहुं जीअं ही साम्हूं फ्रेम ठहियल आहे, अहिड़े क़िस्म जा फ्रेम ठाहिया। हर शख़्सियत जे बारे में जेको हो, उस्ताद बुखारी जे हवाले सां हो, फतेह खान जे हवाले सां हो, मोहन मल जेको हिंदुस्तान ॾे वियो डॉक्टर साहब, उन जे हवाले सां हो, दरियाने मल मातली आहे त बोला खान वारो, पर हू मारूफ़ थी वियो आहे मातली वारो, उन जे हवाले सां हो, कंहिं बाहि जे हवाले सां हो, मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जे हवाले सां हो, सरदार सिकंदर खान, मलिक सिकंदर खान जे हवाले सां हो, साईं सरदार मलिक असद सिकंदर साहब जे हवाले, जिन जिन शख़्सियतनि उहे मुंहुं ठाहे मलिक असद सिकंदर साहब ऐं मलिक सरदार सिकंदर खान जे हवाले सां 8 नज़्म आहिनि साईं जा, जेके हिन किताब में तरतीब ॾिनल आहिनि। पर आऊं साम्हूं वेठल जे हिसाब सां ख़ुशामद कंदे नथो चवां, हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि थो चवां, उहे जेतिरा बि मूं चार्ट सभु मोकिलिया कंहिं न कंहिं ज़रिए सां। ज़ाहिर आहे ईअं पट में कोन उछलायासीं, कंहिं ॼातल सुञातल सही ज़रियनि सां मोकिलियासीं, पर कंहिं एप्रिशिएट न कयो त सवाइ डॉक्टर साहब जी। डॉक्टर साहब ज़िक्र कयो त साईं जो जेको शेर डॉक्टर साहब जे मथां जॾहिं वार थियो त साईं कमर कोहिस्तानी डॉक्टर साहब खे जस ॾींदे चयो त कांगू ऐं कीअं असां तोखे भेट ॾियां तुंहिंजे दिलेरीअ खे, तुंहिंजे बुलंदीअ खे। त उन डॉक्टर साहब एप्रिशिएट कयो, साईं तव्हांजी महिरबानी जो तव्हां उन शेर खे असां ताईं पुॼायो। अहिड़ी तरह सां इलाही पीर साहबनि जे, साईं गुलाम शाह जिलानी, साईं अज़ीम शाह जिलानी, सभिनी जे हवाले सां इहे शेर हुया। अहिड़ी ख़्वाजा साहब जे हवाले सां हो, तमामु घणा डॉक्टर फगण मल असांजो समाजी, पर ईअं संत हवा में उॾामी वियूं उहे शीटूं, कंहिं उन जे लाइ 2 अखर न चया त महिरबानी जो साईं कमर कोहिस्तानी असांखे जेको यादि कयो, तव्हां उनखे हिकिड़ी सुठी ख़ूबसूरत शिकिल ॾेई असां ताईं पुॼायो। हाणे मांजू खान ॻाल्हि कई त शाइरनि खे चइजे त इनखे ॻाइनि। ऐं चवां थो जेको बि शाइर इन मामले में साईं कमर कोहिस्तानी जे शाइरी खे तरतीब ॾे, उन में असां उन सां सिका कंदासीं जेकॾहिं माली तरक़ी जी घुर्ज पए थी, पर साईं कमर जी कोशिशि शाइरी खे ज़िंदा कयो। नातखान दोस्त आहिनि, उहे साईं जूं जेके नातिया ऐं हमदिया 2 नज़्म आहिनि, उन्हनि खे तव्हां धुन ॿधी तर्क ॾियो, असां उन में कंहिं सहकार जी ज़रूरत आहे त कंदासीं। स्कूल वारा दोस्त साईं जे हवाले सां जेके बि शाइरियूं आहिनि तालीम जूं, उहे सभु स्कूलनि में चकसान करायो। जेकॾहिं किथे का लागत को ख़र्चो अचे तो असां बर्दाश्त करण लाइ तयारु आहियूं। साईं कोहिस्तानी साहब, कमर कोहिस्तानी जे हवाले सां जेको मेमोरियल ठहियल आहे, बोर्ड तंज़ीम आहे, माना हिकिड़ो जथो आहे दोस्तनि जो, जंहिंमें साईं असीम ख़ासकेली साहब बि शामिल आहिनि, डॉक्टर सिरूमल लिनाणी साहब बि आहिनि, सरवर ख़ासकेली साहब बि आहिनि, सभु दोस्त आहियूं, असां सभु आहियूं, साईं कमर जा ॿाहिरि आहियूं, असां सभु अज़ीज़ आहियूं। त उन्हनि जे तरफ़ां बि ही प्रोग्राम थियणु घुरिजे। जेकॾहिं उहे रखनि प्रोग्राम त इनशाअल्लाह उन में आऊं अब्बास फाउंडेशन जे तरफ़ां उन्हनि दोस्तनि जो 2000 रुपए जो साथ ॾींदुसि, ऐं उहे बि रखनि, डबल थिए, 4 प्रोग्राम थियनि, 6 थियनि, छो न थियनि। हिकिड़ी असांजी कोहिस्तानी जी शख़्सियत आहे, उनखे मान ॾियो, जस लहिणो, मान लहिणो, हू इज़त लहिणो, हुन असांजो आवाज़ पेश कयो आहे। अहिड़ी तरह सां साईं कमर कोहिस्तानी जे हवाले सां असांजो ख़्यालु आहे। केतिरे अरसे खां हिन स्कूल जे सरबराह सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी कई दफ़ा, जेको अॻु में हो, हाणे शायदि कोई ॿियो आहे, त उनखे मूं चयो त साईं जेको हिते लाइब्रेरी जो निज़ाम क़ाइमु थियल आहे, उन में हिकिड़ो कार्नर साईं कमर कोहिस्तानी जे नाले सां मनसूब कयो, उनजी इफ़्तिताह जी तक़रीब रखो, असां उन में किताब ॾियणु चाहियूं था ऐं हिकिड़ो कार्नर साईं कमर कोहिस्तानी जे हवाले सां क़ाइमु करणु था चाहियूं। अहिड़ी तरह सां जेकॾहिं बाराड़ी में किथे को दोस्त साईं कमर कोहिस्तानी जे नाले ते लाइब्रेरी क़ाइमु करे, असां उनजो साथ ॾींदासीं। मतिलबु पंहिंजी शख़्सियत खे मान ॾियो, इहो हुनजो लहिणो आहे, हुनजे नाले खे रोशन कयो। जेको जंहिं माण्हू जंहिं लेवल जो क़दुरु ख़िदमत कई आहे, उनजो क़दुरु कयो, उनखे वाखाणियो, उनखे यादि कयो, आनर ॾियो, उनखे इज़त ॾियण में जेको इज़त लहिणो आहे न। बाक़ी जेकॾहिं माण्हू ईअं ई कंहिंजे हक़ में रुगो वाह वाह करण मां कोई मक़सदु कोन्हे। कंहिंजे लाइ जेकॾहिं करोड़ माण्हू गॾिजी फज़ूल वाह वाह कनि, उनजी कॾहिं इज़त ऐं मान नथो थी सघे। हक़ीक़ी जिन माण्हुनि जूं ख़िदमतूं उन्हनि खे सारायो, वाखाणियूं, उन्हनि जी जेतिरी तव्हां कयो उहा घटि आहे ऐं उहा करणु घुरिजे, इज़त रहणु आहे।
अहिड़ी तरह सां जीअं मिसाल जे तौर ते कंहिं रोड जो नालो रखो, कंहिं रस्ते जो नालो रखो, कंहिं स्कूल जा नाला। हाणे असांजे कोटड़ी में मलक शेर दिल खान स्कूल जो नालो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर कोहिस्तान जे कंहिं बि स्कूल जो नालो, मेन स्कूल, प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, लाइब्रेरी स्कूल, पर जेकॾहिं हिननि स्कूलनि ते नाला असांजे वॾनि जा थियनि त शाइरनि जा भगत टेऊंमल जो नालो किथे ॾियो, किथे भगत नारूमल जो नालो ॾियो, किथे कंहिं शख़्सियत जो जेके कोहिस्तान जा शाइर थी गुज़रिया आहिनि ऐं वॾा थी गुज़रिया आहिनि। बबर फ़क़ीर जो नालो ॾियो, कमीसे खान शहण जो ॾियो, फ़क़ीर मोहम्मद अली साहब जो, उर्स फ़क़ीर जो नालो ॾियो, गुरु मंगलगिर जो नालो ॾियो। किथे किथे जेको आहे असांजे ॿियूं जेके शख़्सियतूं तारीख़ी लिहाज़ सां वॾियूं थी गुज़रियूं आहिनि, पीर गुलाम शाह जिलानी आहे, साईं अज़ीम शाह जिलानी आहे। त मक़सदु असां पंहिंजे वॾनि खे इन ख़ूबसूरत अंदाज़ सां यादि कयूं, वक़्ती या सालियानूं न, पर अहिड़ी का तरतीब रखूं जो उहो सदाईं यादि रखियो वञे। साईं राजा आसरमल कंप्यूटर सेंटर जो नालो मुंहिंजे ख़्याल में पीर गुलाम शाह जिलानी जे नाले ते रखियो, ऐं लाइब्रेरी जेका स्कूल में मलिक सिकंदर खान जे नाले ते रखी, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर उहे ॿई शयूं अञा निर्वात न आहिनि। केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾा वॾा नाला जेके आहिनि उन्हनि सां मनसूब थियल शयूं अञा ताईं वजूद में अची न सघियूं आहिनि। राजा आसरमल मंगलाणी साहब तमामु वॾी कदावर शख़्सियत आहे, पर जिन शख़्सियतनि ॾांहुं हुन मनसूब कयो आहे, जेकॾहिं हुनजा पोयां हुनखे परसूब कनि हा त यकीनन उहे ॿई शयूं वजूद में अचनि हा। त ईअं माना इन्हनि शयुनि जो क़दुरु कयूं असां। ऐं मुंहिंजे ख़्याल में वक़्तु घणो थी वियो आहे, मूंखे बि किथे पहुचणो आहे की दावत में। डॉक्टर साहब जो ख़िताब बि रहियल आहे, दिलि चवंदी त उन मां ॿुधूं, पर हाज़िरी आहे, तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे समाजी मुआशिरे में पाण खे ज़रूरु इहे शयूं निभाइणियूं हूंदियूं आहिनि। अॼोके हिन मौक़े खे फ़ाइदो वठंदे आऊं चाहींदुसि त अॼु जिन शाइरनि शाइरी कई आहे, असां थोरो लेट ज़रूरु पहुता आहियूं, पर लायो ते असां मोबाइल ते ॿुधंदा पिया आयासीं। प्रोग्राम शुरू खां वठी जीअं तव्हां हलायो पिए असां ॿुधो पिए, तमामु ख़ूबसूरत शाइरी हुई। आऊं चाहींदुसि इन्हनि शाइरनि खे असां डायरियूं ॾियूं नए साल जूं, त आईंदा जेका हीअ नई शाइरी कयूं असांजे हिन डायरी खे इस्तेमाल में आणनि। जीअं का शाइरी उन्हनि खां इन हवाले सां थी वञे त ॾाढो सुठो। इन हवाले सां असांजा काफ़ी दोस्त जेके आहिनि, काफ़ी दोस्त, उन्हनि खे बि असां नए साल जूं डायरियूं इनशाअल्लाह हफ़्ते जे अंदरि मुहैया कंदासीं। जेतिरियूं हाणे न सघिया आहियूं, ऐं इनशाअल्लाह असांजी कोशिशि आहे त पाण सभु में छा फ़र्क़ु विसारे अहिड़ा जेके इल्मी, अदबी, समाजी ऐं अज़ीम शख़्सियतनि खे यादगिरियुनि जा सिलसिला आहिनि उन्हनि खे हथी वठायूं। खणिजो